सरकार लाहौर रवाना थी विया। जी साहब। तू छा थी सची जे मक़सद करण विया वो पूरो थी वेंदो। साहब मां पंहिंजे इन वात सां कीअं जुड़ां? तू असांजी साहेड़ी भी आई। तोखे इहो इख्तियार आहे त असांखे हर ॻाल्हि ॿुधाए। साहब मुल्क में हूंदो इहो ई आहे त नीर वधाए ते ख़ाली हथे न मोटो। हाँ तू खाली हथ वठण जा आदी भी न। मीर साहब सच में बादशाह है, सही बादशाह। हातम ताई का भी वधीक सही है। साहब रियासत जे खज़ाने में हिकु पाई बि नाहे पुठी। तव्हीं रियासत जो खज़ानो थी ॾिसो ऐं असीं ॾिसूं था त सरकार हुसन जे आॾो पंहिंजो पाण खे बि लुटाइण खां न रुकंदा आहिनि। बहरहाल जीअं बि आहे इंतहाई मासूम बि लॻंदा आहिनि, पर मुंहिंजे वक़्त में त कुझु बि न आहे। साहब उहो अव्हांखे अञा बि खाइनि था। केरु आहे जंहिंखे हू न भाईंदा हुजनि? मूं तोखे ॿुधायो न इंतहाई सख़ी आहे। साहब चवनि था त सरकार बाली बेगम खे हिते मुस्तक़िल रहण था चाहिनि। हिते मुंहिंजो मतिलबु आहे त खैरपुर में हिते कोट ॾिजी वेंदो। हाँ खैरपुर में त जायूं बि तयारु करायूं आहिनि। तव्हांजो किला शानदार आहे। ये मोदी तव्हांजे किले तव्हांखे ख़बर आहे त मां केरु आहियां? पर एक शहजादो आहियां। शहजादो प्रिंस फेरोज किथां जो? खैरपुर रियासत जो। मुंहिंजी भेण तव्हांजी राणी आहे। राणी ऐं सुभाणे जेको सिज उभरंदो उहो असांजे लाइ एॾो चमकंदो हूंदो तसवुर बि न छा तो शहजादा साहब धक न लॻो? ॿियो त को बि धक न लॻो। अलबत्ता इहो जेको तो हथ रखियो हिन जो स्थिर रखो। ओहो प्रिंसेरा नाज़ुक आहिनि। इहे मती कुझु बि न आहे। असां हिकु भेरो खैरपुर मां थी आया आहियूं। एॾी दौलत आहे त खुटे कोन थी। अनकरीब हिते खज़ाना लहंदा।
मूंखे सम्झ में नथो अचे त छा थी हली मूं हयाती में अहिड़ो इश्क न ॾिठो न ॿुधो। मूंखे त डपु थो थिए छा जो सम्झ में नथो अचे त छा कयां। छा कंदी कुझु बि न बादशाही कंदी आखिर केसि ताईं जेसीं ताईं इश्क आहे या जेसि ताईं हुस्न आहे ऐं जोबन आहे। बहरहाल सरकार जो इश्क ॾाढो गहरो आहे। मौत थिए त किथे अजायो हो न कर ॻाल्हि रुगो भाव जी न आहे तॾहिं छा आहे। पर मूंखे सरकार लाइ मन में इश्क ई न आहे। न त तेरी थी आहीं इश्क उधार में न आहे। तुंहिंजे मन में सरकार लाइ इश्क उभरियो त असांजो दुख बचे। तूं त बसि पंहिंजी अदाउं ऐं हुस्न जे जलवनि सां सरकार ॾे ख़ुशि रहिजांइ। पर हिकिड़ी ॻाल्हि सुना कहिड़ी मीर साहब खे पले छा पवंदो त तव्हां असां त दौलत मेरे वठंदा। मीर साहब त अहिड़ा आशिक आहिनि जेका हुस्न ते फिदाई त हूंदा ई अथनि पर कीमत बि वसूल करणु ईंदी आहे। पर बुद्ध अगरि न कजे जेतिरो तरसाईंदी ओतिरो। वॾा जॾहिं को लाहौर हलिया विया आहिनि जब त रियासत जी रौनक ई हली थी आहे। सिराई वॾे जो ख़ैर हुजे वीर वॾे सां वई बि सूंड खलकाए। गादियुनि जा पीर चोटीअ जा रागी पीर फ़क़ीर अमीर सभु गॾिजी विया। ॿियो त चयो पर खज़ाना ख़ाली सखी मर्दनि खे खज़ाननि जी परवाह न आहे हूंदी। अॼु ख़ाली आहिनि सुभाणे भरिजी वेंदो। बराबरि सखियुनि जा खज़ाना दरिया वांगुरु वांदा रहंदा आहिनि। मीर साहब जो हुकुम अहिड़ो थियो आहे जो कंहिं बादशाह जो बि अहिड़ो न थियो। सिराई साईं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो। हा हा सरकार त मूंसां कई मशवरा बि कंदो आहे। तूं पुछ। बाली बेगम सरकार जन सां ईंदियूं? हा ॻाल्हि कुझु ॻरी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त मीर साहब वठी केरु आहे अहिड़ो बदनसीब जेको मीर साहब जे सॾ ते लाइ छो बि उन सूरत में जॾहिं मीर साहब सभई माण्हुनि सां उनखे ख़ुदि वठण विया हुजनि असीं त अहिड़े शाणे अंदाज़ में जिन बि वीडियो कोन थी आहे। सिराई साहब तव्हां सही था चओ। भली हाणे तव्हां बेहिमत कजो छाकाणि त मीर साहब जन आया न शिकार जो कमु वधी वियो ऐं बहिराणे जे कारदार मुराद खान जो बि कमु वधी वियो।